इन प्रॉब्लम के असीं ॿिन्ही तरीक़नि सां सॉल्व कंदासीं। हिकु तरीक़ो जेको कॉमन सेंस जे ज़रिए आंसर कढिजे सोचे, ऐं ॿियो तरीक़ो त असीं हिनखे मैथमेटिकली कीअं सॉल्व कयूं। ॿिन्ही तरीक़े सां कॉमन सेंस जे ज़रिए सोचे, अगरि प्रॉब्लम चेंज आहे त उनखे सॉल्व करण में या कंहिं बि प्रॉब्लम खे हल करण में काफ़ी टाइम लॻी सघे थो, पर जेकॾहिं मैथमेटिकली हूंदो त उन लाइ को मसइलो कान्हे को, ऐं आसानी सां कहिड़ो बि प्रॉब्लम हुजे ॿियो सॉल्व थी सघे थो। अचो त असीं सॉल्व कयूं। हिन प्रॉब्लम में हमरा हिकु माण्हूअ बाग़ मां गुल पटिया, वॾे पुट खे अधु ॾिनई ऐं हिकु वापसि वरितईंसि। अहिड़े तरह सां विचें खे ऐं नंढे खे बि अधु ॾेई ऐं हिकु वापसि वठे थो, त हिन वटि टोटल कहिड़ा, हिन जो जवाबु थींदो 10। हिन एक्चुअली बाग़ मां 10 गुल पटिया। वॾे पुट खे आख़िर में हिनखे 3 बचंदा। वॾे पुट खे हिन जो अधु यानी 5 ॾिनई, हिकु वापसि वरितईंसि, त 5 मां हिकु वियो त घणा बचा 4 हिन नंढे पुट खे ॾिना, वॾे पुट खे ॾिनई, बाक़ी हिन वटि 6 बचा। 6 मां वरी विचें पुट खे अधु ॾेई हिकु वापसि थो वठे, यानी अधु 6 जो थींदो 3, 3 मां हिकु वरी वापसि थो वठे, ठीकु, त यानी हिनखे 2 थो ॾे, हिन वटि बाक़ी 4 बचनि था। वरी नंढे पुट खे हिन जो अधु यानी 2 ॾे थो ऐं हिकु वापसि थो वठे, त हिन वटि बाक़ी आख़िर में वञी 3 बचनि था गुल, यानी हिन वटि ओरिजिनली मुंड में ई बाग़ मां 10 पटिया हुयो। इहो हीअं प्रोसेस आहे, इहो कॉमन सेंस जे ज़रिए आहे। पर अगरि हिनखे मैथमेटिकली सॉल्व कंदासीं त कीअं कंदासीं सॉल्व। फ़र्ज़ु कयो त हिन वटि एक्स गुल हुया, एक्स गुल जेके ई बाग़ मां पटिया आहियो, फ़र्ज़ु कयो सपोज़, ऐं हिन जो अधु पुट खे ॾिनो, हिन जो अधु थींदो एक्स 1/2x, हिन जो अधु पुट खे ॾिनई ऐं उन मां हिकु वापसि वरितईंसि, त हिन वटि जेके बचा हिन जो अधु बि ऐं जेको हिन खां हिकु वापसि वरितई उहो बि बचो। त हिन मां वरी विचें पुट खे हिन अधु ॾिनो, इन जो अधु कयूं x 1/2x + 1, इन जो अधु विचें पुट खे ॾिनई, हिन सॼे जो अधु जेको ई बचसि हुन मां हिकु वापसि वरितईंसि, त बाक़ी जेके हिन वटि बचा इहो अधु बि बचो हिन जो ऐं प्लस हिकु बि बचो, 1/2x + 1 + 1। वरी आख़िरी जेको पुटु अथसि उनखे हिन सॼे जेके बचसि इन जो अधु ॾिनई, त हिनखे अधु कयूं 1/, हिन जो अधु हाफ 1/1 अधु, हिन जो अधु कयूं 1/2x + 1 + 1 ब्रैकेट ओवर -1, वरी हिन खां हिकु वापसि वरितई, त हिन वटि बाक़ी जेको बचो उहो बचो 1/2 ही सभु x + 1 + 1 ब्रैकेट +1। साॻी प्रोसेस ज़रिए ही जेके हिन खे आख़िर में बचो उहो 3 जे बराबरि आहे, यानी दिस इज़ इक्वल टू 3, हे 3 जे बराबरि आहे। हाणे x जो असांखे ओरिजिनल वैल्यू फाइंड करिणो आहे, 1/2 ब्रैकेट 1/2x + 1 + 1 ब्रैकेट ओवर +1 इक्वल टू 3। इहो सॼो 1/2x + 1 + 1 ब्रैकेट ओवर +1 इहो सॼो 3 जे बराबरि आहे, 3 जे बराबरि आहे। हाणे फाइंड करिणो आहे एक्स वैल्यू, त ओरिजिनली हिन वटि केतिरा हुया, ही वैल्यू असांखे कैलकुलेट करिणो आहे। ब्रैकेट पहिरियां छॾाईंदा आहियूं असीं, 1/2 ब्रैकेट छॾायूं, 1/2 खे हिन सां मल्टीप्लाई 1/2 सां कयूं त 1/4 थी वेंदो x प्लस 1/2 खे 1 सां मल्टीप्लाई कयूं 1/2 ही 1 सेम ब्रैकेट ओवर +1 इक्वल टू 3। हाणे हिन 1/2 खे सॼी ब्रैकेट सां मल्टीप्लाई कयूं त 1/8x प्लस 1/4 प्लस 1/2 खे 1 सां मल्टीप्लाई कयूं 1/2 प्लस ही 1 ॿार आहे तंहिंखे सेम। हाणे असांखे ही 8 ख़तमु करणा आहिनि, त सभिनी सां 8 असीं मल्टीप्लाई कंदासीं, ॿिन्ही साइडां 8 सभिनी सां मल्टीप्लाई, हिन सां 8 मल्टीप्लाई कयूं त थींदो x मल्टीप्लाइंग 8 बोथ साइड्स,
हिन सां 8 मल्टीप्लाई कंदासीं थींदो x, ऐं हिन सां 8 मल्टीप्लाई कंदासीं थींदो 2, हीअ थी वेंदो 4, हीअ थी वेंदो 8 बराबरि हिन सां 8 मल्टीप्लाई कयूं थींदो 24। त हाणे x बराबरि छाजे थी वेंदी, x प्लस ही घणा आहिनि 2 ऐं 4 6, 6 ऐं 8 थी वेंदा 14, 14 हेॾां 24, हिते प्लस आहे हेॾे वेंदा माइनस थी वेंदा, x बराबरि थी वेंदी ही हेॾे माइनस थी वेंदा 14, त x जो वैल्यू असांखे 10 मिलंदो। मैथमेटिकली असीं हिनखे हीअं सोल्व करे सघूं था। कॉमन सेंस में त असीं आंसर हीअं आराम सां फाइंड करे सघूं था। मैथमेटिकली अगरि असांखे कैलकुलेशन करणी आहे, x जो सहारो वठिणो आहे, त पोइ इहा सॼी कैलकुलेशन हीअं थी वेंदी। वॾा काफ़ी कॉम्प्लेक्स प्रॉब्लम्स असीं हिन अलजबरा जे ज़रिए ई सोल्व करे सघूं था।